नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबर जो सिलसिलो जारी है। कादरपुर का खबर ॾींदा। कादरपुर लॻ संगावती मामले तां अगवा थियल नौजवान बाज़ियाब न थियो। वारसन जो कादरपुर मीडिया ऑफिस जे एहतजाज। नौजवान के बाज़ियाब करण जो मुतालबो। कादरपुर जे ॻोठ पुराणो सरदार खान चाचर जो रवासी नौजवान अब्दुल रहमान चाचर के अगवा थी 7 ॾींहं गुज़री विया आहिनि, पर कचूबंडी 2 पुलिस अगवा जो केस दाख़िल करण खां इनकार करे छॾियो आहे। नौजवान जे वारसनि सिजावल चाचर, गुलाम मोहम्मद, गुलाम हुसैन, राइब, गुलाम रसूल चाचर ऐं ॿियनि चयो त असांजी बिरादरी जे माण्हुनि सां संगावती तकरार हलंदड़ आहे। इन सबबि असांजो नौजवान अगवा कयो वियो आहे। हिननि वधीक चयो त नौजवान जे जान खे ख़तरो आहे, पर कचोबंदी 2 थाणे जी पुलिस मदद न पई करे। जॾहिं त नौजवान जे अगवा जी पटिशन घोटी जे कोर्ट में दाख़िल कराई आहे त असांजो नौजवान अगवा कयो वियो आहे, पर पुलिस बाअसर जी वंगार ते आहे, असांजी मदद न पई करे ऐं होॾां वरी असांखे मौतमार धमकियूं मिलनि पयूं। हिननि एसएसपी घोटकी ऐं वस वारनि खे अपील कई त नोटिस वठी नौजवान खे बाज़ियाब कराए इंसाफ़ फराहम कयो वञे। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।